वक्त असी कराची के इलाके शाहरा फैसल से मौजूद आयूँ। कराची में अॼु 42 ॾींहं भी जुज़वी लॉकडाउन बरक़रार है। अॼु आचर जो ॾींहुं है, पर अवां ॾिसी सघो था त रोडन ते जेको आहे त ट्रैफिक नज़र अचे पई। पुलिस पारां जेके चौकियूं क़ाइमु कई वयूं उते भी चेकिंग न कई पई वञे। डबल सवारी भी असांखे किथे किथे नज़र अची पई। हिन वक्त शाहरा फैसल ते अवां ॾिसी सघो था आचर जो ॾींहुं है, पर हिते जेको आहे त ट्रैफिक रवां दवा है। पहिरां आचर ते मोकल हूंदी त ही रोड वीरान हूंदो, पर हाणे जेको आहे त लॉकडाउन है जुज़वी, उहे भी जेको आहे हिते ट्रैफिक नज़र अचे पई। शहरी हिते जेको आहे त कदम जोगा कदम न खणी रहिया आहिनि। ऐं मां इहो ई ॿुधाईंदो हलां त कराची में हिन वक्त 4500 खां वधीक जेके आहिनि उहे कोरोना जा मरीज़ जेको आहे त मुख़्तलिफ़ अस्पतालनि में दाख़िल आहिनि, जंहिंमें जना अस्पताल, डाओ अस्पताल, उन सां गॾोगॾु इंडस अस्पताल में पिणु जेको आहे त मरीज़ दाख़िल आहिनि जेके आइसोलेशन वार्ड में आहिनि। उन सां गॾोगॾु मरीज़नि जूं जेके टेस्टूं आहिनि उहे पिणु SIUT ऐं चुगताई लैब सां गॾोगॾु डाओ, जना ऐं जेको आहे त इंडस में कयूं पई वञनि। ऐं मरीज़ उते जेको आहे त आइसोलेशन वार्ड में भी आहिनि। सिंध में ॾींहों ॾींहुं केस वधंदा पिया वञनि, पर शहरी जेको आहे त हिन वक्त ताईं जेको आहे त उन ते अमल न करे रहिया आहिनि। रोडनि ते ट्रैफिक नज़र अची रही आहे। ऐं उन सां गॾोगॾु जेके कारोबारी सरगर्मियूं आहिनि उहे भी जेको आहे त सिंध सरकार पारां जेका SOP ॾिनी वई उन SOP ते अमल न पियो कयो वञे। ऐं शहरनि पारां जेको आहे त कारोबार खोलियो वियो आहे। ऐं हू जेको आहे त दुकाननि जा शटर हेठि करे ईंदड़ ग्राहकनि खे जेको आहे त सामान ॾियनि पिया। ऐं कुझु जेको आहे त शहरी जेको आहे दुकानदार खां सामान वठणु वञनि पिया त उन्हनि खे जेको आहे त शटर मथे करे उनखे अंदरि जेको आहे त दुकान में दाख़िल करे पोइ उनखे सामान बि ॾिनो पियो वञे। सिंध सरकार पारां जेके कोशिशूं वरितियूं वयूं, कराची जे रोडनि ते जेके चौकियूं क़ाइमु कई वयूं, जिते माण्हुनि खां जेके गैर ज़रूरी ॿाहिरि निकिरनि पिया उनखां पुछा गुछा वारो जेको अमल हो उहो हिन वक़्तु असांखे नज़र न पियो अचे। शहरी जेको आहे त बेखौफ़ थी हिते घुमी रहिया आहिनि। ऐं 5 वॻे खां पोइ जेको आहे त हिते लॉकडाउन थोरो सख़्तु कयो वञे थो। शहरनि खे जेको आहे त रोकियो वञे थो, पर सुबुह जे टाइम जेको आहे त शहरनि खां हिन वक़्त ताईं का पुछा गाछा नथी कई वञे, जंहिंजे करे अवां ॾिसी सघो था त शाहरा फैसल ते केतिरी ट्रैफिक आहे। जी।